इहाई तात आ तन में, इहाई बात आ मन में, रहे शल ध्यान वचनन में। वचनन में ध्यान रहण सां तव्हांजो बेड़ो पार आहे। जेको वचनन में ध्यानु ॾींदो उहो खटी खाईंदो। खटी खाइण जो मतिलबु छा आहे? तव्हां पंहिंजे मन जी शांतीअ खे प्राप्त कयो, पंहिंजे भॻवान खे पाण सां गॾु महसूसु कयो। सच में त उहो खटी खाइण आहे। संसार में पंहिंजे आदर्श सां हलो, उहो खटी खाइण आहे। बाक़ी संसार जूं तूं इच्छाऊं पूरियूं कयूं, संसार जा भोग ऐं रोग सभु अची विया, उन में त दुख ऐं सुख आहिनि। पर जॾहिं तोखे आत्मिक उन्नति थिए थी, रोज़ जे सत्संग सां जॾहिं आत्मिक उन्नति थिए थी, त संसार जा दुख ऐं सुख बि तोखे बासनि नथा, सम्झ में ई न ईंदा त दुख छा आहे, सुख छा आहे। कंहिंखे तो दुख चइजे, कंहिंखे तो सुख चइजे। जंहिंजो विवेक खुलियल आहे, उनखे सुख मां बि ईअं सम्झ में ईंदो त आख़िर कब तक, आख़िर केसि ताईं सुख, केसि ताईं दुख। दुख संसार में तोखे तॾहिं थो बासे जॾहिं तोखे विवेक कान्हे। सुख बि तोखे तॾहिं थो बासे जॾहिं तोखे विवेक खुलियल कान्हे। विवेक खे खोलियो। विवेक खुलंदो गुरूअ जे वचननि सां। बाक़ी विवेक खोलण जी चाॿी किथे बि कान्हे, कंहिं वटि बि कान्हे। पर सतगुरूअ जा वचन जेके विवेक खोले था सघनि, उनखे तूं रोज़ रोज़ ध्याए, रोज़ रोज़ पंहिंजे अंदर में उहे पीअंदो वञ। आई भॻवान, आई भॻवान, आई भॻवान जी जेका ध्वनि तुंहिंजे अंदर में गूंजे, उहा ई तोखे सभिनी कर्मनि खां छॾाए सघे थी। मोक्ष पद में बि तोखे उहा ई पहुचाए सघे थी त आहे ई भॻवान। आई भॻवान हिकु ताक़त आहे, आई भॻवान हिकु शक्ति आहे, आई भॻवान भक्ति आहे। आई भॻवान तोखे भाणे ते भिनू रखी सघे थी त सतगुरु जेको बि करे थो उहो सभु उन में मुंहिंजी भलाई आहे। भलाई ॾिसण जी अहिड़ी आदत विझो जो तव्हांखे बुराई ॾिसण ई न अचे। अहिड़ी भलाई ॾिसण जी आदत विझो, जेको कुझु बि थिए थो चओ सभ में भलाई, सभ में भलाई, सभ में भलाई। बुरायूं सभु तव्हांजे भलाई जे पुठियां हीअं लिकी वञनि। अहिड़ो कोई अंदर में निश्चो मनुष्य खे थिए, उहो निश्चो ई मनुष्य खे खटी खाराईंदो। उहो निश्चो गुरू कराए थो सघे। सतगुरूअ जा वचन उहे निश्चो कराए सघनि था। बाक़ी त संसार में केतिरो बि मिले मनुष्य खे, पर अंदरि ढउ न थींदो, तृप्ति नथी अचे। संसार में केतिरो बि तव्हांखे मिले, पर गुरू मिले तो जीअं सभु मिली वियो। सतगुर जे मिलण सां तव्हांखे अंदर में एतिरी त शांती ईंदी जो तव्हांजे अंदर मां निकिरंदो त मूंखे सभु कुझु मिली वियो। मां कंहिंखे ॻोल्हियां, जंहिंखे तो ॻोल्ही सो तूं आहीं पाण, पाण खां पासे कयो तोखे तुंहिंजे ॼाण। पंहिंजी ॼाण जेको तुंहिंजो अकुलु आहे, उहो इश्क जे मथां अची थो वञे पियो। न त परमात्मा जो जेको इश्क आहे उहे तोखे पार पहुचाए थो सघे। बाक़ी त सभु तूं केतिरो बि कर, पर जे भॻवान सां तुंहिंजो इश्क न थियो त पोइ बाक़ी छा थियो। पर तुंहिंजो अकुलु इश्क जे मथां अची वञे त पोइ बि छा थियो। पंहिंजे अकुल खे थोरो साइड करे परमात्मा जे भाणे ते रहो। हर हिकु मनुष्य खे अहंकार आहे पंहिंजे अकुल जो। जॾहिं इश्क अंदर में आयो, अकुल चयो हल त हलूं, हाणे असांजो कमु न आहे हिते। पर इश्क अंदर में अचे त सही न, उहो अचे। उहो केरु थो ॾियारे, उहो बि सतगुरू थो ॾियारे। हीअ सतगुरू जी दरबार थी ॾियारे पई, सची दरबार। सचो सचो हिकु तूं ई तूं, तूं ई तूं, तूं ई तूं। गुरूअ जी सची दरबार तव्हांखे उन इश्क जे रस्ते ते
खणी ईंदी। पंहिंजो जनम बि सफल थींदो, जीवन बि सफल थींदो, हिक हिक सां प्रेम थींदो। न त प्रेम कोन्हे मनुष्य खे, ख़ाली नफ़रत ई नफ़रत आहे। नफ़रत छॾ ऐं कर प्रेम, उन में तुंहिंजी भलाई आहे। नफ़रत सां छा थींदो, छा थींदो? हिक हिक घर में खणी ॾिसो त कोई न कोई हिकु अहिड़ो कंडो हूंदो जो उन कंडे जे करे घर में अशांती आहे। पर घर घर में शांतीअ जो संदेश मुंहिंजे सतगुरु ॾिनो ऐं श्री शारदा शरणम जो सत्संग हीअं खोले ॾिनऊं। गुरुअ ॾिना खोले ख़ुशीअ जा खज़ाना। गुज़रिया हाणे ग़मनि जा ज़माना, हाणे कोई ग़म नथो सताए, कोई मान अपमान नथो सताए, कोई मेलाप ऐं जुदाई नथी सताए। हाणे कहिड़ो मेलाप कयां, कहिड़ी जुदाई कयां, सभु मां ई त आहियां, मां ई त आहियां। जेॾां बि परख करियां, नज़र विझां, सभु मूंखे पंहिंजो पाण ई थो बसि पसे पियो। पाण मंझि ई पाण पस, ॿियो दर्शन बंदि कर। जेको ॿिए जो दर्शन आहे उहो बंदि कयो। भॻवान बि तव्हांजे लाइ ॿियो कोन्हे, पक कयो, पक कयो त भॻवान बि ॿियो कोन्हे, उहो बि मुंहिंजो ई रूप आहे। इहा पक करण सां सभु विकार तव्हांजा निकिरी ख़लास थी वेंदा। पर जेसिताईं भॻवान जी जुदाई अथव न, तेसिताईं कोई विकार कोन वेंदो आहे। भॻवान जी जुदाई करे तव्हां पूजा बि कंदा, पाठ बि कंदा, दान बि कंदा, धर्म कंदा, पुञ कंदा, छा बि कंदा, कहिड़ो बि पुञ कपायो, पर भॻवान जी जुदाई तव्हांखे विकारी ठाहे छॾींदी। जेका भॻवान जी जुदाई तव्हांजी ख़लास थींदी त जंहिंखे ॻोल्हियां पियो उहो मूंखे मिली वियो। उहा जेका जुदाई ख़लास थींदी, उहा ई तव्हांखे परमात्मा जी उहा भेंट थींदी। भॻवानु सुहिणे में सुहिणी गिफ्ट ॾींदो आहे तव्हांजो निश्चो, त तूं निश्चो अहिड़ो तूं कर जो हिकु ज़री बि तोखे ॿाहिरि ॾिसणु न अचे त इहो मूंखां जुदा आहे। कहिड़ी जुदाई, छाजी जुदाई? सभु त मां ई आहियां। जर ॾिस, खणी चेतन ॾिस, सभ में वसे थो साईं। पर तूं घटि वधि छो थो भाईं? सभ में त साईं वसे थो, पर तूं घटि वधि न भाए न। घटि वधि ॾिसण सां, घटि वधि महसूसु करण सां ई तुंहिंजो भॻवानु तोखां तुर 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 करे ॿाहिरि खिसकी थो वञे पियो। घटि वधि न ॾिसो, ऐं घटि वधि आहे ई न त ॾिसो छो था? घटि वधि आहे ई न। कहिड़ी घटि वधाई आहे? तव्हां एतिरो त ॿुधायो। केरु ख़राबु आहे, केरु सुठो आहे? अच्छा, ख़राबु ॾिसण सां तव्हां ख़राब खे सुठो ठाहे सघंदा? ख़राबु ॾिसो, ठीकु आहे, भली ॾिसो, पर ख़राबु ॾिसण सां छा तव्हां ख़राब खे सुठो ठाहे सघंदा? सुठो करे था सघो? नथा करे सघो न। पोइ ख़राबु ॾिसी करे पंहिंजे मन खे मनुष्य ख़राबु करे, उहो छा फ़ाइदो थियो? तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे थी? ख़राबु ॾिसी करे पंहिंजे मन खे तव्हां ख़राबु था कयो, ख़राब खे सुठो बि नथा करे सघो, पर ख़राब खे ख़राबु ॾिसी पंहिंजे मन खे पाण ख़राबु था कयो, त सौदो कहिड़ो था कयो? घाटो क न नफ़ो? नफ़ो त न थियो इहो त घाटो ई थियो। पोइ घाटे जो सौदो कीअं थो मनुष्य करे? इन लाइ चयो अथनि त मनुष्य जनम में अची करे जेकॾहिं तव्हां ज्ञान न सम्झो त माना सभु कुझु व्यर्थ वियो। तुंहिंजा कर्म, तुंहिंजा धर्म, तुंहिंजो दान, तुंहिंजो पुञ, सभु पोइ सफलो अथव पाण। हर को कर्म पाण पोइ सुठो लॻंदव, पर पहिरीं ज्ञान, पहिरीं ज्ञान, पहिरीं ज्ञान कयो। ज्ञान करण सां, ज्ञान सम्झण सां, ज्ञान निश्चय करण सां गुरुअ जी बि अंदर में महिमा सम्झ में अचे थी त सतगुरु छा ॾिनो आहे, अंदर में छा ॾिनो आहे। उहो ॾियण सां ऐं वठण सां तव्हां बि उहो ॾियो ऐं वठो। पोइ ॾिसो आनंद जा डुक भरींदा। अंदरि आनंद डुक भरिया थी, मां त ॿाहिरि बाफ़ियां की न की। गूंगो जीअं गुर खे खाए, मुश्के कुश्के की न की। अहिड़ा अंदर में डुक भरिजंदव। परमात्मा जो निश्चो ॾियो, ॿियनि खे बि ॿुधायो ऐं पाण बि उहो मज़बूती सां रखो। मजबूरियूं छॾियो। मजबूरी छा आहे? छा आहे मजबूरी? हिक हिक मजबूरीअ खे खोले करे ॾिसो त मजबूरी आख़िर आहे छा? ॿियो कुझु बि कोन्हे, तुंहिंजी हिकु इच्छा ई आहे, नंढड़ी इच्छा
तव्हांखे मजबूर करे छॾींदी। नंढिड़ो करण जो भाव, मां कयां मां कयां मां कयां, तूं कर भले, पर पहिरीं हस्ती शक्ति परमात्मा जी सिद्ध त कर। पहिरीं तूं करीं थो त करण जे खॾे में किरीं थो, पर जे पहिरीं तूं हस्ती शक्ति परमात्मा जी सिद्ध करीं त खॾे में न किरंदे, पर हिकु नओं प्लेटफॉर्म ठाहींदे जंहिं ते तुंहिंजो आदर्श ॾिसी करे संसार जा ॿिया बि घणेई हलंदा। अरे हीअ त सुखी बि आहे, हीअ त परिवार में बि सुखी आहे, हीअ त परमार्थ में बि सुखी आहे, हीअ त हर ॻाल्हि में फस्ट क्लास आहे, त मां बि छो न उन रस्ते ते हलां, मां बि छो न उन रस्ते ते हलां। करण जो भाव रखंदा त खॾे में किरंदा, पर अकर्ता भाव दिष्टा भाव रखी करे जेकॾहिं तव्हां ज्ञान निश्चय कयो त तव्हां बि हिकु प्लेटफॉर्म अहिड़ो सुंदर ठाहे था सघो जो सभिनी खे उहो संदेश ॾियो त आहे भॻवानु। भॻवान बिन कुझु बणियो ई कान्हे। भॻवान खां सवाइ कुझु बि बणियो कान्हे। ज़ोरीअ बि पाण खे बणायो था तव्हां। मां भेण आहियां, मां माउ आहियां, मां हीअ आहियां, मां हू आहियां, मां वॾो आहियां। इहो अहंकार ज़ोरीअ आरोप था कयो, विझो था पाण में, ज़ोरीअ विझो था। पर जे अहंकार विझो न त तूं सहज भाव में हल त तो में इहो सभु कुझु बणियो ई न आहे। ज़िंदगी तुंहिंजी अहिड़ी गुज़रंदी जीअं कुझु तूं करी नथो। करण करावण परमात्मा आहे, जेको करे थो कराए थो भॻवानु आहे। तूं ख़ाली भॻवान जी शक्ति सिद्ध कर। मनुष्य जनम छाजे लाइ मिलियो आहे? कंहिं ॻाल्हि जे लाइ मिलियो आहे? सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तूं हस्ती शक्ति भॻवान जी सिद्ध कर, साबित कर उन जी हस्ती शक्ति, न कि तूं पंहिंजो घड़ी अॾील ॾेखार। सृष्टिअ खे सुंदर करे सघो था तव्हां, सृष्टिअ खे ॾाढो सुंदर कंदव। सृष्टिअ खे सुंदर करण लाइ कोई रंग रूप पेंट ब्रश न खपनि, उहे न खपनि, पर तुंहिंजियूं भावनाऊं खपनि, तुंहिंजा संकल्प खपनि, तुंहिंजियूं सुठियूं भावनाऊं खपनि। भावनाउनि सां संसार खे रचियो, सुठी भावनाउनि सां, त हिते बि भॻवानु आहे, हिते बि भॻवानु आहे, हिते बि भॻवानु आहे, सभिनी हंधि त भॻवानु ई आहे। राग ऐं द्वेष नफ़रत जिते थिए थी उते भॻवानु ॾिसी ॾेखारियो, खटी खाईंदव, उते भॻवानु ॾिसो। उते भॻवानु ॾिसण सां तव्हांजे अंदर में शीतलता ईंदी। जीअं चंद्रमा खे खणी ॾिसो त तव्हांखे शीतलता ईंदी आहे न। चांडोकी राति में थधाणि लॻंदी अथव न, अहिड़ी थधाणि तव्हांजे अंदरि अची वेंदी। 3 ॾींहं तव्हांजे अंदरि चांडोकी राति हूंदी, 3 ॾींहं चंद्रमा हिते शीतलता तव्हांखे ॾींदो, सूरज भॻवानु तव्हांखे तेज ॾींदो, रोशनी ॾींदो, 3 ॾींहं ॾींदो, घणे गुते न ॾींदो, सभु ॾींहं ॾींदो। पर तूं पाण खे भॻवानु सिद्ध करे त सो प्रभु दूर नहीं, सो प्रभु तू ही है। भॻवान खे सिद्ध कर त भॻवानु उहो मुंहिंजे ई हिते आहे, मां ई आहियां, ॿियो केर बि कान्हे। हा, छा ॿुधाईंदव चओ। हा, सचो नशो ज्ञान जो पीआरियो अथव, जो हे शरीर आहे उहो बि स्तर थो थी वञे। हा न, हा, कुझु बि नथो लॻे। उहो ई रोज़ अचूं था त ॼण सफ़ाई थी थिए, मन जी बि तन जी बि सभिनी जी सफ़ाई थी थिए। नशो जिन नाम जो पीतो उन्हनि खे बुख न काई आहे, काई बि बुख कान्हे उन्हनि खे जिन भॻवान जो नशो पीतो आहे। पी त ॾिसो, हू बि मज़ा माणे ॾिठे, ही बि मज़ा माणे त ॾिसो हिन नशे में कहिड़ी अंदर में उहा टेस्ट आहे ऐं संसार जे नशे में कहिड़ी टेस्ट आहे। संसार जा नशा कयो था, हेठि किरो था, खॾनि में किरो था, ऐं भॻवान जे नशे में रहो था त तव्हां हिकदमि सुखी आहियो। उन सुख में सुखी आहियो जो सुख वरी वञे ई कान, इन सुख में सुखी आहियो। हा, असां गुरू जे इश्क में पंहिंजी अक़िल असांजी विदाई थी करे वञे ऐं असां जेके उन रस्ते ते हलूं था त पाण खे ॾाढो सुठो था सम्झूं पिया
ऐं जीअं गुरू चवनि था कि सागर जो पाणी मिठो त असांखे मिठो थो लॻे। ऐं जीअं असांखे गुरू चवनि था राति खे ॾींहुं आहे त ॾींहं खे राति आहे, त असां ओहिड़े हिसाब सां हलूं था। गुरू चवनि था तोमें विकार कोन्हनि, त हूंदे बि चऊं असां विकार न आहे, असां देह न आत्मा आहियूं। हाणे उहो महसूसु थिए थो दीमा भॻवानु, तव्हांजा शुकराना आहिनि। सुठो, ईअं ई महसूसु कयो। ॾियण ऐं वठण जी ॿी का ॻाल्हि कान्हे, महसूसु कयो। अंदरि ई अंदरि सोच चेंज थी वेंदो, तव्हांजो बदिली थी वेंदव सोच। ऐं सोच में जे बदिलाव आयो त तव्हांजी ज़िंदगीअ में अची वेंदो बदिलाव। हुते 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 अजाई सजाई मन खे लटकाए करे माण्हू पाण जी शक्ति विञाए थो पियो, पंहिंजी शक्ति विञाए थो। हुते 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 मन खे लटकाए। प्रीत न ॿिए सां लाइ सतगुर देव बिना। जॻह जॻह ते छो थो मन अटकाई, शक्ति की न गवाए सतगुर देव बिना। पंहिंजो पाण पाण सुञाणण आयो, उहो भली करे आयो। शांती बि मिलंदव, शक्ति बि वधंदव। ब्रह्म ज्ञान सां, हिन सत्संग सां तव्हांखे हिते मन खे शांती मिलंदी। हाणे ॿुधो न, संत्यानी चयो त शरीर बि स्थिर थो थी वञे। पहिरीं तव्हांजो मन स्थिर थियणु लॻंदो, पोइ तव्हांजो शरीर बि स्थिर थींदो। जीअं कछुए जो मिसाल ॿुधंदा आहियो त अंग खोलींदो आहे, वरी अंग बंदि करे छॾींदो आहे। तव्हांजो शरीर बि ईअं थींदो। जेॾी महिल ज़रूरत आहे अंग खुलंदो, वरी बंदि थी वेंदो। मुख बि ओतिरो ॻाल्हाईंदो जेतिरो ज़रूरी आहे, न त बोलत बोलत भय विकार। एतिरो तो मनुष्य ॻाल्हाए जो हुनखे ख़बर ई न आहे। ॻाल्हाइण ते टैक्स कान्हे, कर्म करण ते टैक्स कान्हे। कर्म करण महिल तूं होशियारु आहीं, पर जेॾी महिल फल जी वाड़ी थी अचे ओॾी महिल तूं लाचार आहीं। ईअं कीअं? मनुष्य खे ख़बर नथी पए त अशांती किथां थी अचे। शांती बि तूं भॻवान खां थो घुरी, भॻवान शांती ॾे शांती ॾे। शांती कोई बख़्शिश में कोन मिलंदी, पर सत्संग में पुरुषार्थ सां मिलंदी। सत्संग में जेको वेहंदो, रोज़ु पेर भरे ईंदो, जेको ब्रह्म जी ॻाल्हि सम्झंदो, भॻवान जी ॻाल्हि सम्झंदो, गुरूअ सां लेन देन कंदो, काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे उत्तर प्रशन कंदो, इहो तव्हांजो पुरुषार्थ आहे। पुरुषार्थ में तेज़ थियो पुरुषार्थ में। तव्हांजो सभ खां वॾे में वॾो देव पुरुषार्थ अथव। महिनत, जिते किथे महिनत, ख़ाली महिनत जेको करे थो उनखे चइबो त कोई पशु बि महिनत कंदो, पोइ तो कई त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी, उनजो फल नथो निकिरे। पर फल बि पक निकिरंदव जॾहिं तव्हां महिनत बि कंदा ऐं परमात्मा खे, भॻवान खे गॾु बि रखंदा। न त महिनत करण वारो माण्हू सॼो वक़्तु रोड़ो रोड़ो पिट पिट लॻाए वेठो आहे। मां महिनत करियां थो, मां महिनत करियां थो, मां महिनत करियां थो। पोइ महिनत करी थो त छा थियो? ॿुधायो। हा, सामने वारो साम्हूं वारो केॾो बि गुस्से में हुजे, भॻवानु ॾिसूं था जाम शांती मिली हुनखे, हा न, जाम फ़ाइदा बि। शुक्राननि तव्हांजा। पहिरां मुंहिंजो संत न अचनि सत्संग जो, सुबुह छो थी वञे, हाणे पाण ई चवंदो आहे वञ। कॾहिं पाण बि अची वेंदे। हा, ईंदो आहे, ॿ टे दफ़ा आयो आहे। पहिरीं चवंदे त तूं चो थी वञी, वरी चवंदे चऊं तूं वञ, वरी पाण बि अची वेही रहंदे। छो जो उहो महसूसु करे थो न त सत्संग में जेको वञे थो उहो ज़रूरु अंदर में तव्हां में बदिलाव आयो हूंदो, सुभाउ संस्कार बदिलजिया हूंदव, ज़रूरु अंदर में चेंज आई हूंदी तव्हांखे। उहे ॾिसनि था, महसूसु करे थो घर जो मेंबर, त उहो तव्हांखे कीअं न चवंदो वञ। सुठो। हाणे सचो सौदो हिते तव्हां वटि कयो आहे, अहंकार ॾेई करे तव्हांजा हीरे जहिड़ा अनमोल वचन पंहिंजे तिजोरी में बंदि करे रखिया आहिनि। सच में ॾाढी ख़ुशी थींदी आहे। हिकु लाइन थी चवां, उहो ॾाढी भॼन ई तव्हांजी मूंखे यादि ईंदी आहे घड़ी घड़ी, जेको तव्हां बि भॼन चवंदा आहियो। कयो मूं संतनि सां वापार, कयो मूं दीमा सां वापार, कयो मूं दादीअ सां वापार, सिर ॾेई मूं साजन वरितो,
शरणम सां वापार कयो श्री शारदा शरणम सां वापार सिर ॾई मूंसां जनवर तो सिर ॾई मूंसां जनवर तो रूंग में प्यार ई प्यार रूंग में प्यार ई प्यार कयो मूं श्री शारदा शरणम सां वापार कयो मूं श्री शारदा शरणम सां वापार। मुक्ति त उन में समायल आहे, पर सतगुरूअ सां जेको वापार थिए थो सच जो, उन में प्रेम केतिरो थो मिले, प्रेम केतिरो थो मिले। तूं प्रेम करण जे क़ाबिल ठहीं थो ऐं प्रेम वठण जे क़ाबिल बि ठहीं थो। न त मनुष्य खे प्रेम वठण बि नथो अचे। कॾहिं को प्रेमीअ खणी बेस थो, मुंहिंजो मन न आहे, मुंहिंजी मूड न आहे, मां हाणे न ॿुधंदसि, हाणे मां न हीअं थींदुसि। सॼो वक़्तु न न न न न न मनुष्य खे दिमाग़ में पई आहे। प्रेम खणी केरु ईअं ॿिए बि थो, पर तोखे वठण जी ॾात कान्हे, प्रेम करण जी ॾात न आहे। हाणे मुंहिंजो मन न आहे, हाणे न ॻाल्हाईंदुसि, हाणे हीअं न थींदुसि। इहो छा आहे? छा आहे इहो? मनुष्य जी कहिड़ी रहणी कहणी आहे इहा जेका प्रेम खां सवाइ आहे। पर तव्हांजे सचे सतगुरू सां उहो ब्रह्म निश्चो वठो था, प्रेम सिखो था, त सॼी संसार में तव्हां प्रेम करे था सघो। ऐं कहिड़ी खोट आहे संसार में? संसार में कहिड़ी खोट आहे? धन जी, माल जी, मिल्कियतनि जी, रिश्तनि जी, नातनि जी कहिड़ी खोट आहे? सभु ॻाल्हि जी त उहे ॿोॾ पई आहे। हर ॻाल्हि घणी आहे संसार में, प्रेम केतिरो आहे? थोरो आहे, न बराबरि आहे। बाक़ी संसार में सभु कुझु घणो आहे। विराइण छा खपे? वधाइण छा खपे? प्रेम। मुंहिंजे सतगुर जी मुरली छा पई ॿोले? प्रेम प्रेम प्रेम। मुंहिंजे दादी भॻवान जी मुरली छा पई ॿोले? प्रेम प्रेम प्रेम। अहिड़ो सिर ॾियो। हीउ सिर थोरे ई खपे, हीउ सिर सतगुरूअ जे कम जो न आहे। हीउ त पाण इते ई जुड़ियल हुजे त ई त कमु थींदो। हीउ जे मां कटे खणी छॾियां या मुंहिंजो को कटे भॻवान खयो हुजे त तव्हांजे साम्हूं मां कीअं सुवां, कीअं वियां, कीअं सुठो लॻे। तईं बि मां तव्हां खां हीउ सिर वठां त कीअं सुहिणा लॻंदा, महफ़िल कहिड़ी सम्झ में ईंदी। पर तव्हांजो अंदरियों अहंकार जो सिर खपे। न तव्हांजो धन खपे, न दौलत खपे, न तव्हांजा पदार्थ खपनि, पर खपे त मूंखे वॾी शइ खपे, नंढी शइ न खपे। ॾियण लाइ तयारु हुजो त उहो अंदरि अहंकार जो सिर। हाणे अहंकार जो सिर ॿियो थोरी तव्हांखे संसार जा कम कारियूं हे हो सभु रद फद कंदो, ईअं त न आहे न। अहंकार जो सिर जो मतिलबु छा आहे? ख़ाली तव्हां पक कयो त हस्ती शक्ति कंहिंजी आहे? भॻवान जी आहे। पंहिंजो उहो ॾेखारियो न त मां थो कयां, मां थो कयां। वेर विरोध वधनि था, किथां था वधनि? तईं जेकॾहिं काई ॻाल्हि करे बि अचो ऐं चओ त भॻवान जे महिर सां थी, भॻवान कई, मां त न कई, उहो बणाए ॾिनो सभु तॾहिं थियो। जेकॾहिं तव्हां ईअं चओ त तव्हां जेको कयो उन सां कोई द्वेष न कंदो, कंदो द्वेष? ॿुधायो, न कंदो। पर जेकॾहिं तईं चवंदा कोई कमु करे ईंदा, तव्हां चवंदव मां खटी आयसि, फलाणे हाराए छॾियो, हाणे हीअं थियो, हाणे ॾाढो सुठो थो लॻे, हाणे मां ॾिसी वठंदुसि। पंहिंजे अहंकार में उहो पाण खे सिद्ध कंदा त पोइ तव्हांखे छा थींदो? कोई त कोई दुश्मन जाॻंदव न, कोई न कोई त तव्हांखे हेठि करण जी कोशिशि कंदो न। पर जेको कहिड़ी पहिरीं हेठि वेठो आहे त उनखे केरु छा कंदो? तो कर्म भले ऊचो थी वञे, कम सुठा थी वञनि, सभु कुझु सुठो थींदो। कंहिंखां थींदो? आख़िर हिकु मनुष्य खां ई भॻवानु कराईंदो न। भॻवान जो हैंडल केरु आहे? मनुष्य ई आहे न। सभ खां सुठे में सुठो हैंडल कहिड़ो अथसि? भॻवान जो मनुष्य ई अथसि। मनुष्य जनम इन लाइ मिलियो आहे, भॻवान इन लाइ ठाहियो आहे त मां पंहिंजा हैंडल ठाहियां ऐं हैंडल खे पकिड़े मां उहो कमु कयां। पर तूं वरी उहो भॻवान खे छॾे थो ॾे जंहिं तोखे हैंडल ठाहियो। हैंडल करे हल न तूं। भॻवानु चओ भॻवानु थो करे, भॻवानु थो करे, सभु आई भॻवानु। किथे काई सुठी ॻाल्हि बि थी वञे चओ भॻवान ते विझ, मां कई न।
ईअं न त पंहिंजी इच्छा सां ख़राबु ॻाल्हि काई करी ऐं भॻवान ते विझी, उन पासे बि थोरो ध्यानु कजो। मनुष्य जो मन लालची ऐं लोभी वरी छा कंदो आहे, काई इच्छा करे कोई ख़राबु ॻाल्हि थी वेंदसि, चवंदो भॻवान कयो न, मां थोरी कयो, मुंहिंजो कहिड़ो कमु आहे। इच्छा तूं कई त भॻवान कीअं कयो, पर न इच्छा कर न अनिच्छा पिणे जी उहा अंदर में अहंकार कर। शांतीअ सां हल, जेको परमात्मा अॻियां ॾिए थो उनखे निभाईंदो हल, निभाइण जी अंदर में ॾात रखो। जेको भॻवानु ॾे चओ भॻवानु तुंहिंजी इच्छा, जेका तुंहिंजी इच्छा सा मुंहिंजी इच्छा, जेको तुंहिंजो रंग आहे उहो ई मुंहिंजो रूप आहे, जेको तूं तो सोची उहो ई मुंहिंजो जीवन आहे, जीअं तूं हलाईंदे उहा ई मुंहिंजी अरदास आहे। ईअं जेकॾहिं करे मनुष्य हले त कहिड़ा तव्हांजा दुश्मन ठहंदा, कहिड़ा तव्हांजा उहे दोस्त ठहंदा जेके दगा ॾेई वेंदव। ठगे बि नथो उहो, ॿिए खां ठगाए बि नथो पाण खे। अहिड़ो जीवन तव्हांजो सुठे में सुठो, सुहिणे में सुहिणो, सरल में सरल जीवन थी सघे थो। पर पहिरीं तव्हांखे पंहिंजो निश्चो खपे त मां ही शरीर न आहियां, मां ब्रह्म स्वरूप आहियां, मां आत्मा आहियां, मां त उहा जाॻंदी जोत आहियां। हा, हूअं असां किचन में फुल्को पचाईंदा ध्यानु न ॾींदा, लेकिन कल्ह किचन में फुल्को पचाए एॾो मिठो लॻो खाइण में, जीअं तव्हां वचन मिठा आहिनि न तीअं फुल्को बि मिठो लॻो, सुठो लॻो न, जाम सुठो। असां किचन बि तव्हां सुंदर ठाहे छॾियो। हेॾो तव्हांखे हक़ु सुठो मिलियो आहे, फुल्को सुठो पचाए खाओ, पोइ बि ध्यानु होॾे 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 करे फुल्को बि सारे था खाओ पिया। हाणे कल्ह सुठो फुल्को पचायव, कल्ह बि ॿियनि संतनि बि सुठो ॿुधायो त अॼु असांखे घर में रोटी सुठी मिली, फुल्को सुठो सिधो मिलियो, भाॼी बि सुठी सिधियल मिली। प्रेम कयो, प्रेम ख़ाली मनुष्य सां नथो करे, प्रेम हिकु चीज़ सां बि करे थो सघे। प्यार सां तूं हिनखे खण न, ॾाढो आनंद ईंदे, मज़ो ईंदे ॾाढो। प्यार सां भाॼी कटियो, प्यार सां फुल्को तए ते विझो, वेलियो प्यार सां, ॾिसो त सही तव्हांजो ध्यानु ॿिए काॾे वेंदो ई न। नफ़रत दिलि में पई हूंदव न, फुल्को पक सड़ंदव। जंहिं ॾींहुं फुल्को सड़ेव न, पंहिंजनि ख़्यालनि खे ॻोल्हिजो त अॼु मुंहिंजो फुल्को छो सड़ियो आहे, किथे न किथे काई न काई अंदर में ॻंढ मिली वेंदव, कोई न कोई अहिड़ो सड़ियल ख़्यालु मिली वेंदव। इन लाइ सड़ियल ख़्याल कढो, रोज़ु ताज़ा ईंदव ख़्याल, ॿिया नवां ख़्याल ईंदव, ताज़ा ईंदव। सड़ियलनि ख़्यालनि खे कढो, सड़ियल फुल्कनि खां बचो। हा हा, आई भॻवानु चओ फुल्को बि सुठो पचंदव। घणनि घरनि में झगड़ा थींदा आहिनि फुल्के ते झगड़ा थींदा आहिनि घणनि घरनि में। फुल्को त ॾिस, फुल्को त ॾिस। प्रेम सां भोॼन रधियो। जीअं गुरुद्वारे में कणा प्रसाद कीअं ठहंदो आहे, तीअं घर में बि किचन में गिरो, किचन खे पेरे पओ, हथ जोड़ियो, पोइ तव्हां उहो खाधो रधियो। आई भॻवानु चई करे, भले किचन में हिकु वारी वञो न, वरी ॿाहिरि न निकिरो, जल्दी जल्दी करे छॾियो, पर मन खे एकाग्र कयो, तन खे शांति कयो, उहो खाधो ठाहियो। उन खाधे मां तव्हांखे ताक़त बि मिलंदी, शक्ति बि मिलंदव। केॾी शक्ति तव्हां विञाए था छॾियो ॿुधायो। छाजे लाइ तो मनुष्य एॾा यत्न करे, छा चवंदा आहियो, हिन पेट लाइ था कयूं न, बुख लाइ था कयूं न, परिवार लाइ था कयूं न। पोइ उहो ई परिवार जे सड़ियल फुल्का खाए, उहो ई पेट वीचारो खाए ॿ फुल्का, उहे बि सड़ियल खाए, पोइ नाक थियो की न हक़ थियो, छा थियो बोलो। तव्हां सां बेइंसाफ़ी ॿियो कोई कोन थो करे, तव्हीं पंहिंजी बेइंसाफ़ी पाण सां था कयो। ख़बरदार रहो, ख़ाली पहिरें ते पहलवान खे रखो, हिकु बि ख़्यालु तव्हांखे सड़ियल उहो न हुजे। सड़ियल पापड़ वांगुरु पंहिंजी ज़िंदगी न ठाहियो, उजली ज़िंदगी ठाहियो। हा, हलंदड़ ख़्यालनि खे स्टॉप थी वियो आहे, बीहजी विया आहिनि। डुकंदड़ ख़्याल तव्हांजा बीहजी वेंदा। आई भॻवानु चवण सां तव्हांजा बीहजी वेंदा। ज़ोर सां चओ, आई भॻवानु, आई भॻवानु, आई भॻवानु। शांतीअ में ई सभु मज़ो आहे। मूंखे 3 ॾींहं गले में एॾो सूरु हुयो, मां अंदरि ई अंदरि तव्हांखे एॾो यादि कयो, एॾो पुकारियो, अॼु बराबरि मूंखे उहो पंहिंजो बराबरि गलो मिलियो आहे। सही आहे। छा ॿुधाईंदव लाल?
करो भाई कुछ तो चओ। हा असां जंहिंमहिल चऊं हस्ती शक्ति हरीअ जी आहे तंहिंमहिल एॾा हल्का था थी वञूं जो असां कुझु थिए ई नथो, सभु उहो साईं थो करे, अच्छा उहो पियो करे। भॼन चवंदो हिकु ॿ चऊं मंत्र कुझु कंहिंखे ख़ासि चवणो हुजे त बोलो। प्रसाद खणी आया तव्हां लाइ सालगिरह अरे, उहा ॻाल्हि पोइ कर न छॾ न। मां आनंद स्वरूप आहियां, मां सुख स्वरूप आहियां, मां शांत स्वरूप आहियां, मां ज्योति स्वरूप आहियां, मां ब्रह्म स्वरूप आहियां, मां सत्य स्वरूप आहियां, मां अविनाशी आहियां, मां निर्विकारी आहियां, मां अजर आहियां, मां अमर आहियां, मेरा कदी न होता नाश। ओम। चिंता न काइया दादी भगवन वेठो आ, मूंखे चिंता न काइया दादी भगवन वेठो आ, ओ मूंखे फिक्र न कोई आ दीमा भगवन वेठो आ, मूंखे फिक्र न कोई आ दीमा भगवन वेठो आ, सजे जग के संभाले मूंखे संभाले, जग के संभाले मूंखे संभाले, मां छो वेठो सोचा